नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, बरसात ऐं हथरादू घारनि जे ज़रिए जेका तबाही आई आहे उनखे तक़रीबन पोणा 2 महीना गुज़री चुका आहिनि, पर केतिरनि ई इलाक़नि में ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण दादू ज़िले जो मिसाल वठूं त उन्हनि दादू ज़िले जे केतिरनि इलाक़नि में अञा ॿूॾ वारो पाणी बीठल आहे ऐं केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहो ॿूॾ जे पाणी में फाथल आहिनि ऐं प्रॉपर उते रेस्क्यू जो ऑपरेशन शुरू न थी सघियो आहे। रिलीफ त सॼी सिंध जे अंदरि अञा सूधो रिलीफ जो कमु जेको आहे उहो शुरू न थी सघियो आहे ऐं लखें जेके ॿूॾ मुतासिर आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। कराची जे अंदरि हुकूमत इहो वाइदो कयो त टेंट सिटी क़ाइमु कई वेंदी, पर अञा ताईं उहा टेंट सिटी जेका आहे उहा बि क़ाइमु न थी सघी आहे। बीमारियुनि जी जेका सूरत हाल असां ॾिसूं था त ॿूॾ मुतासिरनि में हिन वक़्तु मलेरिया, डेंगी, चमड़े जूं बीमारियूं ऐं ॿियूं वबाई बीमारियुनि जी उहे लपेट में आयल आहिनि ऐं तिबी बुनियादनि ते सिंध जो सिहत खाते खे फौरी तौर ते इन जो नोटिस वठणु खपे ऐं जेकॾहिं इहो बीमारियुनि जो सिलसिलो जेको हिन वक़्तु असांखे ॾिसणु अचे पियो, ख़ासि तौर ते जेके ॿार आहिनि उहे जेके मलेरिया ऐं डेंगी ऐं ॿियनि चमड़े जी बीमारियुनि में तेज़ी सां वठिजी रहिया आहिनि। ऐं सूरत हाल जेकॾहिं असां दवाउनि जी ॾिसूं था त मेडिकल स्टोरनि ते पेनाडॉल जी जेका टेबलेट आहे उनजी तमामु घणी खोट नज़र अचे थी, ॿियनि दवाउनि जी बि तमामु घणी खोट नज़र अचे थी। इन करे सरकार खे फौरी तौर ते रिलीफ जे हवाले सां ख़ासि तौर ते जेके बीमारियूं आहिनि उन्हनि बीमारियुनि खां बचाव जे लाइ ॿूॾ मुतासिरनि खे फौरी तौर ते रिलीफ फ़राहम करणु खपे। तिबी जेके आहिनि कैंपूं, मेडिकल कैंपूं जेके आहिनि उहे लॻायूं वञनि। डॉक्टरनि खे उन्हनि इलाक़नि में मोकिलियो वञे जिते हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे तिबी इमदाद जा मुंतज़िर आहिनि। इन्हनि अहम इशूज़ ते अॼु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे बदर समेजो साहब, सीनियर तजिज़िये निगार आहिनि, शबीर शर एडवोकेट सीनियर तजिज़िये निगार ऐं माहिर कानूनदान आहिनि। शुरू कयूं था शबीर शर एडवोकेट खां। शबीर साहब, अवां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पिटिशनूं बि दाख़िल कंदा रहिया आहियो, कोर्ट जा ऑर्डर बि जारी थींदा रहिया आहिनि, पर उन जे बावजूदि हिन वक़्तु जेकॾहिं असां सूरत हाल ॾिसूं त अञा सूधो केतिरा ई माण्हू जंहिंजो अंग हज़ारनि में आहिनि ॿूॾ जे पाणी अंदरि फाथल आहिनि। रिलीफ ऑपरेशन अञा ताईं शुरू न थी सघियो आहे ऐं ॿी वरी जेका अफ़सोसनाक सूरत हाल आहे, ॻणती में विझंदड़ सूरत हाल आहे, उहो तेज़ी सां ख़ासि तौर ते ॿार, औरतूं ऐं ज़ईफ़ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि जी लपेट में अची रहिया आहिनि। हुकूमत ख़ासि तौर ते सिहत खातो, रिलीफ खातो ऐं हुकूमत जो जेको PDMA आहे, NDMA आहे, उहे किथे बि उन नज़र न अची रहिया आहिनि। हीउ जेको इंसानी अलमियो अॻु में ई जनम वठी चुको आहे ऐं हाणे जेकॾहिं इहा बीमारियुनि जी सूरत हाल अञा वधीक जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे त तव्हां सम्झो त अहिड़ी सूरत हाल खां पोइ सूरत हाल वञी किथे बीहंदी? मसइलो इहो आहे त अॼु जेका हाई कोर्ट में पिटिशन हुई उनजी हेयरिंग हुई, उन हेयरिंग में जेको पहिरियों इशू खयो वियो उहो हुयो हेल्थ जो। त कोर्ट जेके बि हुया मेडिकल दुनिया सां या DHOs कॉल कया विया, DHOs ॾाढी हिकिड़ी मायूस किन जेको आहे ॾिनी त असां अञा ताईं जिते किथे पाणी ॾिठो आहे असां हुते पहुची नथा सघूं। पर हुकूमत उन्हनि खे जेके इंजण वारियूं ॿेड़ियूं आहिनि उहे बि ॾियण लाइ तयारु कान्हे का। मतिलबु हुकूमत इन क़िस्म जो को बि प्लान कोन्हे ठाहियो त माण्हुनि खे इमीडिएट जेको आहे हेल्थ जूं सहूलियतूं, सिहत जूं सहूलियतूं जेके थिए उहे मुयसरु कयूं वञनि। हाणे लेफ्ट बैंक ते मसइलो इहो आहे त हिते हिन वक़्तु को दरिया बि कोन टुटो ऐं राइट बैंक वांगुरु का हमल टंड बि कान हुई, न को का टीजर टुटी। हिते हिनमहिल ताईं जेको पाणी आहे उहो बरसाति वारो पाणी बीठो आहे ऐं उनजी जेका आहे हिनमहिल ताईं यानी 10 फुटनि खां 12 फुटनि ताईं अपर सिंध में हर जॻह ते पाणी बीठो आहे। विझे तव्हां नवाबशाह बदीन ताईं हलो, 10 फुटनि ताईं इहो पाणी जेको आहे बीठो आहे मीरपुर क्रॉस ताईं। त इन पाणी में वधे अॼु जेके शयूं पाण ख़ुदि जेके डॉक्टर्स हुया ऐं DHOs हुया उन्हनि ॻाल्हि इहा मञी त हिकिड़ो त डेंगी जो जेको आहे सो वबा पखड़ी आहे, जो मलेरिया जी पखड़ी आहे, ॿी गैस्ट्रो जी पखड़ी आहे, चोथी हुननि पाण मञी त हेपेटाइटिस B ऐं C जेका उन वधणु शुरू कयो आहे। हुनखे कोर्ट हैरत जो इज़हार कयो त B ऐं C छो? हुनजो त बीठल पाणी जेको बरसाति वारो आहे उहो ज़हरीलो थी वियो आहे, बीठे बीठे उहो डपत करे वियो आहे ऐं ज़हरीलो थी वियो आहे, उहो नलकनि जे जड़नि में वञी पहुतो आहे। त
त हाणे माण्हू उनखे उॿारे कोन था पी सघनि पिया, माण्हू डायरेक्ट नलकनि जो पाणी जो पीअनि था पिया, त उन सां हुननि जो डायरेक्ट जेको जहिड़ो आहे लिवर मुतासिर थो थिए पियो, लिवर ते जेको आहे सो अटैक थो करे पियो। ऐं हुन सां गॾोगॾु जेका मलेरिया ऐं डेंगी आहे उहे जेके पहिरियों अटैक जेको उन्हनि जो आहे उन्हनि जो लिवर ते आहे। हाणे अहिड़ी सूरत में जेको डेथ टाल आहे, जेको मौत जो रेशो आहे, उहो हज़ारनि खां बि मथे वेंदो पियो। हिन महिल ताईं त ज़ाहिर कोन थो थिए जेके डेथ थियनि था पिया आस्ते आस्ते स्लोली, ऐं इहे शयूं जेके आहिनि उहे वधंदियूं नज़र थियूं। हुकूमत बिल्कुलु ई जेको आहे सो अहिड़ो कयो आहे त हे त सभिनी माण्हुनि खे लावारिस डिक्लेयर करे छॾियो आहे। उन्हनि जी इहा पॉलिसी आहे त वधि में वधि वॾे तइदाद में माण्हू मरनि त ही मथां का वॾी खेप जेका आहे इक़दार ही वठनि। सूरत में हिकिड़ी ॿी जेका सा मुसीबत जेका आई, ॿी जेका मुसीबत आई जी उहा इहा त हिननि चयो एडिशनल एडवोकेट जनरल त तव्हांजे प्रोसीडिंग्स खे सिंध हुकूमत सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो आहे। हुनते हाई कोर्ट जेका सा ॾाढो अचरज जो इज़हार कयो त भई असां कहिड़ो ग़लति पे कमु कयोसीं जंहिंजे करे तव्हां जेका सा सिंध गवर्नमेंट असांजी प्रोसीडिंग्स खे चैलेंज कयो आहे सुप्रीम कोर्ट में। कहिड़ी ग़लति ॻाल्हि कईसीं, कहिड़ी गैर कानूनी ॻाल्हि कईसीं। असां त तव्हांजी मदद पिया कयूं, ऑफिसर्स खे एक्टिव पिया कयूं, ऐं ऑफिसर्स जेके तव्हांजा सही तरह सां कमु कोन पिया कनि, असां त हुकूमत जी मदद पिया कयूं। हुकूमत जे लाइ असां कहिड़ी जेका असां रुकावट विधीसीं जो हुकूमत असांजी प्रोसीडिंग्स खे चैलेंज कयो आहे। जॾहिं हुननि खां इहो पुछियो वियो त भला तव्हां लीव ग्रांट थी आहे, को स्टे वग़ैरह ते कुझु बि न आहे, लीव वग़ैरह ग्रांट कान थी आहे, बसि असां तव्हांखे इंसाफ़ था कयूं त सिंध हुकूमत तव्हांजे प्रोसीडिंग्स खे चैलेंज कयो आहे। सिंध हुकूमत जी हीअ इन क़िस्म जी जेके रवैया आहिनि, इन क़िस्म जा जेके बिहेवियर आहिनि, उहो सिधो सो ज़ाहिर था कनि त उहे अवाम दुश्मन आहिनि। उहा पंहिंजे स्टेट मशीनरी खे उहे पंहिंजे ब्यूरोक्रेसी खे एक्टिवेट करण जे लाइ तयारी कान्हे का। जेकॾहिं कोर्ट को इन क़िस्म जो कमु करे थी त उन्हनि ते बि हुननि खे तकलीफ़ थी थिए त कोर्ट खे बि रोकण जे लाइ उहे हर तरह जा जेके आहिनि से उहे हरपा इस्तेमालु पिया कनि। त अहिड़ी सूरत हाल में हिते माण्हू हज़ारनि में कोन अथव, माण्हू मिलियन्स में अथव। माण्हू जेके मुतासिर आहिनि, जेका हींअर सूरत हाल आहे, हिन महिल ताईं पाणी कढण जो को बि हुकूमत बंदोबस्तु कोन कयो आहे। माण्हू जेके पाण जेके इहे चवनि था डुगडुगा वग़ैरह जेके उहे लॻाए, लिटर लॻाए, उहे पाण पाणी जेके वाहन में था विझनि त उहे वाहन में पाणी वाह हाणे भरबा था वञनि, वरी इहे वाह फाटंदा। छो त जेके हेठि पुछड़ीअ वारा माण्हू आहिनि उन्हनि माण्हू दरवाज़ा गेट जेके बंदि करे छॾिया आहिनि, ताला हणी छॾिया त उहे बंदूकूं ते कयूं बीठा, असां इहे गेट खोलो न ॾींदासीं, हेठि पाणी न वेंदो। ऐं मांडूर सभु जेके आहिनि से बंदि आहिनि, काॾे पाणी यूटिलाइज़ कोन थो थिए, छाकाणि ज़हरीलो पाणी आहे। जेसीं ताईं हुन में मिठो पाणी दरिया जो पाणी जेको आहे सो न मिलंदो, तेसीं ताईं ज़ाहिर आहे त उहो ज़मीननि जे लाइ सूदमंद न थींदो। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं ज़ाहिर आहे त ज़मीनूं सुकण में पाणी सुके। हाणे 15 ॾींहं जेका हाई कोर्ट ते जेको असां नोटिस ते आंदोसीं त 15 अक्टूबर ते ई लास्ट जेको कणिक जी फसल जी जेका आहे मुंद जेका आहे उहा 15 अक्टूबर ताईं अपर सिंध में आहे, लोअर सिंध में उहा ख़तम थी चुकी आहे। यानी लोअर सिंध वारा हिन खां पोइ कणिक जो फसल पोखे न सघंदा, ऐं अपर सिंध वारनि बि नज़र कोन थो अचे त को नवंबर डिसंबर ताईं को ज़मीनूं इन लाइक़ थींदियूं त उहे फसल पोखे सघनि। यानी मथां वरी ॾुकार जी वॾी में वॾी सूरत हाल जेका दहशतनाक आहे उहा पई पैदा थिए। बदर साहब खां वठूं था ओपिनियन। बदर साहब, ही जेका सूरत हाल आहे, शबीर साहब ॿुधाइनि पिया त हींअर लोअर सिंध में असां ॾिसूं त उते फसल पोखिजी नथो सघे, छाकाणि त पाणी निकाल न थी सघियो आहे। सिंध जे अंदरि बि ख़ासि तौर ते लेफ्ट बैंक में असां ॾिसूं था त बरसाति जो पाणी अञा सुधो बीठल आहे। राइट बैंक जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे, छाकाणि त उते अञा ताईं ॿोॾि जो पाणी बीठल आहे। ऐं इहो रिपोर्ट थियो आहे केतिरनि हंधनि तां त माण्हू जेके आहिनि, ख़ासि तौर ते ॿार, औरतूं, ॿुढा, मर्द, उहे ॿोॾि जो उहो बीठल पाणी जेको आहे उहो पीअण ते मजबूर आहिनि, छाकाणि त पीअण जो पाणी रिलीफ अञा ताईं इमदाद उन्हनि ताईं न पहुची सघी आहे। हीअ जेका सूरत हाल आहे, असां रेस्क्यू प्रॉपर न करे सघियासीं, उनजे नतीजे में नुक़सानु थियो, रिलीफ टाइम ते शुरू न थियो, उनजे नतीजे में नुक़सानु थियो। ऐं हाणे जेको पाणी बीठल आहे उहो निकाल नथो थिए त कणिक जो जेको फसल न पोखिजी सघंदो। उनखां पोइ जेका शबीर साहब निशानदेही कनि पिया त ॾुकार वारी सूरत हाल जेका आहे उहा ईंदड़ जेको महीननि में साम्हूं अची सघे थी। त हेॾे वॾे स्केल ते अॻु में ई असांजी तबाही थियल आहे, ऐं वरी जेकॾहिं उनजे मथां
ॾुकार अचे थो पियो, बीमारियुनि में माण्हू जेके आहिनि उहे तेज़ी सां उनजी लपेट में अची रहिया आहिनि, त पोइ सूरत हाल किथे वञी बीहंदी? सरकार जा जेके 32, 36, 38 खाता आहिनि, उहे खाता असांखे नज़र नथा अचनि, उहे अञा ताईं फंक्शनल न थी सघिया आहिनि। असां इहो डेली जेके नोटिफिकेशन जारी थियनि था, अॼु हेतिरा 15 करोड़, 5 करोड़, 8 करोड़, 10 करोड़ डिप्टी कमिश्नर खे रिलीज़ थिया, सूबाई वज़ीर जेके आहिनि उहे बि उते मौजूदु आहिनि, त पोइ सूरत हाल किथे वञी बीहंदी? महिरबानी शकील साईं। बिल्कुलु शर साहब जंहिं अंदाज़ सां या जंहिं चिड़ कावड़ सां ॻाल्हाइनि पिया उहो इंतिहाई जाइज़ आहे। मुंहिंजे ख़्याल में ईअं खणी चइजे त सॼे सिंध जे माण्हुनि जी नुमाइंदगी आहे उन चिड़ में। मां ईअं सम्झां थो त जेके 2-3 शयूं साईं जन डिस्कस कयूं आहिनि। हिकिड़ो नंबर 1 त जेको लेफ्ट बैंक ते पाणी अॼु सूधो ज़मीननि में बीठल आहे ऐं का बि सूरत नाहे त उन पाणीअ खे किथे निकाल कजे। वाहन जी बिल्कुलु साईं दोस्त पिया चवनि त वाहन जी अपोज़िशन आहे त वाह अॻे ई भरिया बीठा आहिनि। ज़मीन वाटर टेबल मथे अचण जे करे शायदि ज़मीन बि उनखे जज़ब करण जी पोज़ीशन में नाहे। ऐं यकीनन जेकॾहिं कणिक जो फसल नथो थिए, ॾिसो फुटी जो फसल ज़मींदार या हारी जेके बि हूंदा आहिनि जी सॼे साल में जेके 5 रुपया उनखे कमाइण जी उमेद हूंदी आहे, उहा हिन ख़रीफ़ जे फसल मां हूंदी आहे। उहो फसल तक़रीबन 99% तबाह थी चुको आहे। उहो इका दुका को 2-3 मण को केरु माण्हू कढी सघियो हुजे फुटी त वॾी ॻाल्हि आहे, न त अमूमन तबाह थी चुको आहे। मथां कणिक नथी थिए त जेकी हींअर पयल कणिक ई मां साईं जन खे अर्ज़ु कयो त अवल जॾहिं मां ट्रेवल पे कयो त जेके गोडाउन हुया मुख़्तलिफ़, तव्हां रोड जे साइड खां ॾिसंदा हूंदव मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कणिक स्टोर थियली, उहा कणिक ईअं ई पई ईअं हुनजे हेठां पाणी बीठो। उहा कणिक यकीनन अक्सर उहा उन मां कणिक तबाह थी चुकी हूंदी। यानी जेकॾहिं नई कणिक बि नथी अचे त माण्हू जी छा पोज़ीशन थींदी। ऐं अॼु जॾहिं कणिक जी इज़ाफ़ी क़ीमत जी ॻाल्हि पई थिए त उन जे दौरान इन तरह जा डिस्कशन्स बि शुरू थिया त पोइ अटे जी क़ीमत छा बीहंदी। जेके कंज़्यूमर हूंदो जेको डायरेक्ट अटो वठी खाए थो, मानी पचाए थो, उहो किथे अफोर्ड करे सघंदो। ऐं ॿियो राइट बैंक जे हवाले सां, राइट बैंक जी त साईं पोज़ीशन इहा आहे त राइट बैंक ते अञा सूधो पाणी अचे थो पियो। यानी हर अख़बार जी मेन सुर्खी ख़ासि करे जेकॾहिं डॉन या इन तरह जी अख़बार ॾिसो त मेन सुर्खी आहे त बाबा अॼु हितां कट हयूं, अॼु हितां कट हयूं। कट हणी हणी बेज़ार थी पिया आहिनि या थकिजी पिया आहिनि, या मुमकिन आहे शायदि हाणे कट जी जॻह बि न बची हुजे पर पाणी नथो रुके। इन में जेकी सभ खां अहम पॉइंट आहे जेकी यकीनन वकील साहबनि खे बि इन तरह जी बि हिकिड़ी पिटीशन ज़रूरु दाख़िल करणु खपे त पाणी जा माहिर किथे आहिनि। तव्हां पोएं दफ़े जेके 2-3 महीना गुज़रिया आहिनि इनमें तव्हां हिकिड़ी शइ आम ॾिठी हूंदी त वज़ीर पिया था डिस्कस कनि त पाणी हीअं कढंदासीं। ऐं मिसाल डिप्टी कमिश्नर, यकीनन डिप्टी कमिश्नर हिकिड़ो पढ़ियो लिखियो उहिदेदार हूंदो आहे पर पाणीअ जो माहिर न हूंदो आहे। पाणी जो माहिर इरिगेशन वारो हूंदो आहे। तव्हांखे घटि में घटि जेकी नुमाइंदगी हिन बरसाति ऐं सैलाबनि में नज़र आई आहे उहा इरिगेशन जे नुमाइंदनि जी आहे। एज़ इफ ॼणो सिंध में त इरिगेशन डिपार्टमेंट आहे ई कोन। सो इन ते बि ज़रूरत आहे त इन शइ ते ज़रूरु हिनखे हाईलाइट करणु खपे त असांजो आख़िर हेॾो पुराणो मां पोयनि ॾींहंनि में सारा अंसारी जी हिकिड़ी स्टडी पढ़ी पे 1947 खां 70 ताईं पाकिस्तान में डेवलपमेंट कीअं थी आहे। उन में जेको सिंध जे हवाले सां सही वॾे में वॾी डिस्कशन हुन कई आहे रिसर्च पेपर में, उहो बैराजनि ते कई अथऊं। यानी जेके बैराजिस पाण वटि पोइ बि ठहिया आहिनि, ग़ुलाम मोहम्मद बैराज या गुड्डू बैराज, उहे बि अंग्रेज़नि डिज़ाइन कया हुया, उन्हनि जे इंजीनियर्स डिज़ाइन कया हुआ। ऐं इंजीनियर वॾी कमाल जी शइ थींदो आहे पर इंजीनियर खे किथे बि इंगेज कंदे तव्हांखे नज़र नथो अचे। ॿियो ही जेकी बीमारियुनि जे हवाले सां बीमारियुनि जेको मोह कढियो आहे, हिकिड़ी अजीब सूरत हाल आहे। असां वटि अमूमन सर जेके मलेरिया ऐं डेंगी या इन तरह जूं बीमारियूं थींदियूं आहिनि, इहे ऑटम में जेके सरव जी मुंद सॾिबी आहे सिंधीअ में, सरव जी मुंदनि में घणे भाङे इहे शयूं मथे ईंदियूं अथव। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त हीअ बि सरव जी मुंद आहे, सेप्टेंबर अक्टूबर इन में अदरवाइज़ बि डेंगी ईंदो आहे। हींअर त तमामु वॾो तेज़ी सां मच्छर रिलेटेड जेके बीमारियूं आहिनि या पाणी रिलेटेड जेके हेपेटाइटिस जा क़िस्म आहिनि, उहे एॾा ख़तरनाक आहिनि जे सैलाब में माण्हू एतिरा न मुआ हूंदा जेतिरा इन्हनि बीमारियुनि सां मरी सघनि था। पर बिल्कुलु मां साईं सां सहमत आहियां, शबीर साहब, ही सरकार जेके इंजीनियर फ्लड तरह सां नथा मैनेजमेंट अचनि पर एक्सपर्ट आहिनि, वाटर एक्सपर्ट आहिनि, इरिगेशन जा एक्सपर्ट आहिनि, हिन सॼी सूरत जे अंदरि उन्हनि खां कंहिं बि क़िस्म जो को सलाह मशवरो नथो वरितो वञे। किथे असांखे
उन्हनि सां इजलास कंदे या उन्हनि खां ब्रीफिंग वठंदे के असांखे फुटेज असांजे साम्हूं न आया आहिनि। जेकॾहिं प्राइम मिनिस्टर चए थो त चीफ मिनिस्टर जेको आहे उहो पंहिंजे सूबाई वज़ीरनि या MPAs खां ब्रीफिंग वठंदे असां ॾिसूं था त हीअ जेके फ्लड एक्सपर्ट उहे हिननि वटि आहिनि कोन, या हीअ ॼाणी वाणी उन्हनि खां कंसल्टेशन ब्रीफिंग नथा वठणु चाहिनि। पंहिंजे तौर ते हिननि जेका आहे पंहिंजी नंढनि ज़िलनि में हुकूमत क़ाइमु करे वरिती आहे। हिननि खे जीअं वणे थो, जंहिं वक़्तु हिननि खे मर्ज़ी पए थी त उहे कट ॾियनि था ऐं हिकिड़े शहर खे ॿोड़े वरी ॿिए शहर खे ॿोड़िनि था। त हिन क़िस्म जी जेका मिसमैनेजमेंट आहे उन ते कुझु कोर्ट जेके तव्हां पिटिशनूं दाख़िल कयूं आहिनि उते का इन हवाले सां का जजमेंट आहे? जी शबीर साहब। जी आवाज़ अचे पियो शबीर साहब? हाँ, छा सवाल कयो? मां चयुमि त जेके फ्लड मैनेजमेंट एक्सपर्ट आहिनि उहे असांखे किथे नज़र नथा अचनि, इरिगेशन जा एक्सपर्ट नज़र नथा अचनि। छा इन हवाले सां कोर्ट जी का जजमेंट आहे? उनजे लाइ हुकूमत जेका ॿ दफ़ा ऑर्डर करे चुकी आहे त भई जेके एक्सपर्ट्स आहिनि, रिटायर आहिनि, जीअं नूर मोहम्मद बलोच आहे, इदरीस राजपूत आहे, इन क़िस्म जे माण्हुनि खे जेका असां उन्हनि जो सर्विसिस हायर कयो, उन्हनि खां एडवाइस कयो, उन्हनि खां मशवरा वठो। हींअर इहे जेके एक्सपर्ट हिते मौजूदु आहिनि ऐं उहे तक़रीबन कोई 50-60 सालनि खां अॻु ताईं जेको आहे 60 सालनि ताईं अॻु ताईं उहे सर्विसिस जेके उहे ॾेई चुका आहिनि ऐं काफ़ी फ्लड्स ते जेके न ॾेई चुका आहिनि। उन्हनि खे जेका उन्हनि जो सर्विस आहे पर हुकूमत ॿुधण लाइ तयार ई कोन्हे का। अॼु बि चीफ इंजीनियर आयो जेको सरदार अली शाह, हुन चयो त भई तव्हां असां खां पहिरियां पुछो, हीअ जेके कट बि ॾाढा वठनि पिया ऐं जिते किथे असां खां पुछनि कोन था पिया। हीरो आहे जहिड़े ऐं रोहिड़ी कैनाल जहिड़े जॾहिं हीअ कट था ॾियनि पिया त उहो पाणी जेको अंदरि उन्हनि में मौजूदु आहे सॼो पाणी ॿाहिरि हली थो अचे ऐं उन में असांजे लाइ प्रॉब्लम थो थिए उनखे बंदि करण जे लाइ। छाकाणि त हिते को पथरीलो इलाइक़ो कोन्हे को, सिंध सॼी जेका आहे सा उहा नरम मिटी वारो इलाइक़ो आहे। उनमें हिकिड़ो नंढड़ो कट जेको आहे उहो तक़रीबन 400 मीटर्स में हलियो थो वञे पियो, 1000 फुटनि खे 1200 फुटनि खे वञी थो लॻे पियो। त हे पैदल तौर ते सॼो कुझु करे सॼे असांजे इरिगेशन सिस्टम खे हिननि तबाह करे छॾियो आहे। हे कुझु बि ॿुधण जे लाइ तयारु कोन्हनि। जिते जेको को मिनिस्टर, को MLA, को MPA हिननि खे हुकुम थो करे, डिप्टी कमिश्नर खे, SP खे, त उहे वञी था कनि। असांखे कंसर्न ई कोन था कनि। हुननि ॿुधायो त कल्ह जेका आहे असां विया आहियूं कोर्ट जी वटि बीरवाह खे कट ॾिनो वियो आहे। असां बंदि करण विया आहियूं त उते माण्हुनि असांजे मथां अटैक कयो, पुलिस बि थी ॾिसे ऐं खिले बि थी ऐं पुलिस कंहिं क़िस्म जी असांजी जेका मदद न कई। हुनजो नतीजो इहो निकितो त वधीक एरिया जेका आहे उहा पाणी हेठि अची वई, पाणी को हिते बैक कयो। जॾहिं कोर्ट छा करे, कोर्ट ज़ाहिर आहे त जेकॾहिं कुझु करे थी त उन खां पोइ स्कैंडल्स शुरू थी था वञनि ऐं नए तरह जूं प्रॉब्लम्स जेके कोर्ट जे लाइ क्रिएट था कनि पिया। कोर्ट खे हिननि बाक़ाइदे हर तरह सां मखलूत जे पासो करे छॾियो आहे। ऐं सवाइ हिनजी कोर्ट चयो त भई या त असां तव्हांखे गिरफ़्तार कयूं, तव्हां असांजे ऑर्डर कोन था मञो, ऐं जे गिरफ़्तार कंदासीं त वरी तव्हांजो भॼण शुरू थींदो त अहिड़ी मौसम में, अहिड़ी सूरत में असांजा ऑफिसर जेके आहिनि वेठा व्हील में वरिता विया। हिन हुकूमत कुझु बि करण जे लाइ तयारु कोन्हे, रुगो हर्डल क्रिएट करण लाइ, रुगो हार्डशिप क्रिएट करण लाइ, प्रॉब्लम पैदा करण जे लाइ जेका असां वेठी आहे, को बि प्रॉब्लम सॉल्व करण लाइ तयारु ई न आहे हुकूमत। महिरबानी शबीर एडवोकेट साहब, तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन किया है। असांखे भलीकार चऊं था। डॉक्टर साहब, जॾहिं बरसात शुरू में पई ही जुलाई के ख़ास तौर ते महीने में, जेसिताईं मूंखे यादि आहे त अवां प्रोग्राम में चयो त हींअर जेका सूरताल आहे तूफ़ानी बरसात खां पोइ उहो हिकु वॾो डिज़ास्टर ॾांहुं सूरताल वञे पई ऐं तव्हांजी अॻकथी सही साबित थी। डिज़ास्टर हिकु वॾो इंसानी अलमियो जेको आहे जनम वठी चुको आहे। लखे माण्हू जेके आहिनि उहे
मुतासिर थिया आहिनि। ख़ासि तौर ते दादू ज़िले में अञा ताईं सूरत हाल इहा आहे त उते हज़ारे माण्हू ॿोॾ जे पाणी में फाथल आहिनि। ॿियो वॾो मसइलो बीमारियुनि जो आहे। गैस्ट्रो, मलेरिया, डेंगी, चमड़े जूं बीमारियूं, वबाई बीमारियुनि जेको आहे मुंहुं कढियो आहे। हिन डिज़ास्टर मां बचण जे लाइ, ॿाहिरि निकिरण जे लाइ हुकूमती सतह ते कहिड़ा एफर्ट वरिता विया आहिनि? तव्हां सम्झो था त हिन इंसानी अलमीअ खे ईंदड़ वक़्त में असां वटि का अहिड़ी रिथाबंदी आहे जीअं असां पहिरें बि डिस्कस कंदा रहिया आहियूं, जेके नेचुरल वेज़ आहिनि ऐं नदियुनि नालनि उन ते जेको आहे गैर क़ानूनी कब्ज़ो थियो, उन कब्ज़े जे नतीजे में हेॾी वॾी तबाही असां जेका थी आहे, उनजो हिकिड़ो वॾो सबबु उहे कब्ज़ा बि आहिनि। साईं तव्हांजा टे चारि ॻाल्हियूं तव्हां पुछा कयूं आहिनि। बिल्कुलु डिज़ास्टर आहे। जेका मैट चए थी त 1961 खां पोइ जेके रिकॉर्ड्स असां इकठा कया हुआ उनमें सभ खां वधीक जेको आहे सो हिन साल थियो आहे 22 में। मतिलबु इहो आहे त जिते सिंध में 100 मिलीमीटर बारिश थींदी हुई, बलोचिस्तान में हाणे वञी करे थियूं आहिनि 600 500। ऐं अगरि इहे तव्हां उन में फुटनि में तब्दील कयो त 5 खां 6 फुट था थी वञनि 45 ॾींहंनि में जेको आहे। ऐं जेका असांजी कैपेसिटी आहे हिन जी पाणी जी निकाली जे हवाले सां दरियासिन जी न, पर जेको दादू वारी तव्हां ॻाल्हि पिया कयो त उते 1000-2000 क्यूसिक खां वधीक कोन्हे। उते 2000 ऐं 20,000 क्यूसिक पाणी जेको बलोचिस्तान कबर शहदाद कोट खां थींदो पंहिंजो लाड़काणो ऐं दादू ऐं हेसि ताईं पुॻो मंछर ताईं, उहो हिकिड़ो नेचुरल डिज़ास्टर आहे। ॿिए पासे हुन पासे LBOD वारो चक्कर आहे, उते बि ईअं थियो आहे। उते त प्रॉब्लम्स पहिरीं बि हलिया पिया, हाणे बि हलिया। ऐं कब्ज़ा जेके आहिनि उहो त कोर्टनि जे चवण ते गवर्नमेंट ऐं लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ ख़ाली करायूं आहिनि, पर स्टिल आहिनि, उहो कराइणो पवंदो फ्यूचर में। हाणे जेसि ताईं जेको तालुक आहे फ्यूचर में छा थियणु खपे, फ्यूचर में इंटरनेशनल जेको सो यूनाइटेड नेशन ॿियनि मुल्कनि जी मदद सां ई चीज़ूं सर्वाइव करे सघनि थियूं। पाकिस्तान में या सूरतन में अहिड़ी सघ कान्हे। जेके तबाही थी आहे रस्तनि जी, रोडनि जी, रेलवे लाइनुनि जी ऐं ॿियनि जी, माण्हुनि जी, घरनि जी, फसलनि जी। ऐं साॻे वक़्त में कोरोना जे करे बि जेके इकोनॉमिकल मेल्टडाउन सॼी दुनिया ऐं सॼे पाकिस्तान ऐं सिंध में थियो आहे। ऐं साॻे वक़्त में यूक्रेन वॉर जे करे बि जेके चीज़ूं थियूं कयूं। हाणे जेका टी ॻाल्हि आहे जेको तव्हां फरमायो त जेके बीमारियूं आहिनि, गैस्ट्रो आहे, वाटर बॉर्न डिज़ीज़ जेके बि आहिनि, कॉलरा आहे, और जेके प्रेगनेंट बच्चा पैदा थियण वारा आहिनि या थी विया आहिनि, इहे हिकु वॾो जेके सो सिंध गवर्नमेंट जेके सो बिल्कुलु डॉक्टरनि खे भर्ती बि कयो आहे, पघारूं बि सुठी ॾियनि कयूं, दवाऊं बि चीफ मिनिस्टर बहाल कयूं आहिनि सभु। हाणे इहो कलेक्टिवली प्राइवेट सेक्टर बि करे पियो ऐं NGOs बि कनि पियूं ऐं सभ खां वधीक गवर्नमेंट डॉक्टरनि खे ठीकु ठाक पघारूं ॾिनियूं आहिनि। ऐं साॻे वक़्त में जेको दवाऊं बि हीअं रिलीज़ कयूं आहिनि, कैबिनेट कयूं आहिनि, जेको 3rd सेम या जेको थींदियूं आहिनि। ऐं सम्झां थो त हाणे गॾियल नमूने सॼो कमु हले पियो। यूनाइटेड नेशन बि सपोर्ट करे पई, WHO बि सपोर्ट करे पई, पर इहो इलाही लंबो अर्सो हलंदो कम से कम। ऐं सम्झां थो त अगरि एवरीथिंग गोज़ वेल ऐं बरसातूं वधीक कोन थींदियूं, तबाही वधीक न थी थिए, सिंध ऐं बलोचिस्तान या ॿियनि सूबनि मां पाणी वधीक नथो अचे, त बि अक्टूबर जी एंड ताईं वञी करे पाणी जी अगरि निकाली प्रॉपर थी थी वञे, पोइ बि सही रिहेबिलिटेशन ऐं ॿी चीज़ुनि खे टाइम लॻंदो। ऐं बियॉन्ड द रीच चीज़ूं आहिनि जेके सम्झे। डॉक्टर साहब, हिकिड़ो तव्हां ही बीमारियुनि वारो ॿुधायो, सूरत हाल इहा अञा वधीक ग्राउंड ते जेकॾहिं असां ॾिसूं त उहा अञा वधीक क्रिटिकल थींदी पई वञे, छाकाणि त मार्केट जे अंदरि असां ॾिसूं था त मेडिसन जी खोट आहे, पेनाडॉल जी गोरी बि न पई मिले। ॿियो जेको आहे त अञा पाण जेकॾहिं राइट बैंक जी सूरत हाल इंतिहाई वर्स्ट आहे, लेफ्ट बैंक ते ॾिसूं उते अञा पाणी बीठल आहे। कणिक जो फ़सुलु लोअर सिंध मां त मां सम्झां थो टाइम गुज़री वियो ऐं बाक़ी अपर सिंध जे अंदरि अञा टाइम आहे, पर जेकॾहिं उहो ज़मीनुनि मां पाणी निकाल नथो थिए त फ़सुलु उहो पोखिजी न सघंदो। उन सूरत हाल में ज़ाहिर आहे त हेॾी वॾी तबाही खां पोइ असां ॾिसूं था त ईंदड़ वक़्त में असां ॾुकार ड्रॉट जेको आहे असांखे उहो नज़र अची रहियो आहे।
त अहिड़ी सूरताल में तव्हां जीअं चयो त यूक्रेन पोस्ट कोरोना उन खां बाद में हेॾे वॾे स्केल जी तबाही बीमारियूं ऐं फसुल जे करे नथा थियनि त उहा पिक्चर फ्यूचर में तव्हां कीअं था ॾिसो त उनखे कीअं फेस कीअं करे सघिबो ही एॾे वॾे जी स्केल त मां सम्झां थो त ज़ाहिर आहे त अक़वाम मुतहिदा ऐं मुख़्तलिफ़ जेके आलमी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे ई अहिड़ो कोई इनिशिएट वठिणो पवंदो। ॾिसो उहो वठंदा पर उन्हनि खे एतमाद असां ते कोन्हे पाकिस्तान ते गुज़िरियल सालनि खां। ऐं पाकिस्तान खे कुझु पाण करणो पवंदो, असांजी गैर पैदावारी अख़राजात आहिनि जंहिंमें डिफेंस आहे उनखे घटाइणो पवंदो। मसइलो इहो आहे त असीं ॻाल्हाए नथा सघूं, चई नथा सघूं वोटारनि खे। त हाणे मसइलो इहो आहे त इहे चीज़ूं घटाइणी पवंदियूं। पाकिस्तान ते एतमाद दुनिया एतिरी नथी करे, इहो साल खां कोई हिन हुकूमत जी ॻाल्हि कान्हे। पैसा अचनि था वञनि किथे था, उहो सॼो सियासतदाननि ते एलिगेशन लॻनि था पर शयूं ॿिए पासे वञनि थियूं जेके असीं ॻाल्हाए नथा सघूं। हाणे मतिलबु चवण जो आहे त इहे हक़ीक़तूं आहिनि, तल्ख ॻाल्हियूं आहिनि। हाणे उनमें न ॻाल्हाए सघूं था, न चई सघूं था, न तबसरो करे सघूं था। लॻे भाउ लॻे चलो मुन्ना भाई MBBS वीह चकर पाकिस्तान जो त जंहिं माशरे में डिस्कस डिबेट आर्ग्यूमेंट्स जी गुंजाइश कान्हे, इकोनॉमिकल आर्ग्यूमेंट्स जी गुंजाइश कान्हे। ही ॾिसो पिया पाकिस्तान में जेको बहरान पियो हले, हिकिड़े सूबे जा माण्हू पाण में विड़िया आहिनि। लफ़्ज़ ॿियो नथो चवां की भई फलाणी क़ौम जा माण्हू, पर ॾिसो त सभु असीं तबाह बर्बादी पासे लॻा पिया आहियूं। इहो चीज़ अगरि सिंधिया बरोच करे हा या पठान करे हा त अलाए कॾो को गाइब थिए हा मारिजी वञे हा। त हालात इहे लॻा पिया आहिनि, माण्हू छा थो थी सघे, तबसरो बि नथो करे सघे, ॻाल्हाए बि नथो। बदर साहब जेके डॉक्टर साहब ॻाल्हि ॿुधाइनि पिया त इंतिहाई अफ़सोसनाक सूरताल आहे, माण्हू डिबेट बि नथो करे सघे, ॻाल्हाए नथो सघे। पर हिते जेका असां सूरताल ॾिसूं था ख़ासि तौर ते ही वॾे स्केल जी तबाही वारी जेका तव्हां ॻाल्हि कई त कणिक जी पोखाई न थींदी, उनखां पोइ सूरताल केतिरी वञी ख़तरनाक बीहंदी। लॉन्ग टर्म प्लानिंग हुकूमत खे अवां छा एडवाइज़ कंदव त लॉन्ग टर्म प्लानिंग कहिड़ी हुजणु खपे, शॉर्ट टर्म प्लानिंग कहिड़ी हुजणु खपे? ज़ाहिर आहे त हेॾे वॾे क्राइसिस खां निकिरण जे लाइ कुझु न कुझु त करणो पवंदो। असल में मां इहो सम्झंदो आहियां त इमरजेंसी नाले लफ़्ज़ जी वाक़फ़ियत ई शायदि असां सां कोन्हे। ईअं न आहे त को दुनिया में बरसाति हिते ई पई आहे, बरसातूं बि पवंदियूं आहिनि, इन खां वधीक क्राइसिस बि दुनिया में ईंदा आहिनि। पर दुनिया जा जेके मुल्क आहिनि उहे हर तरह जे क्राइसिस खे मुंहुं ॾियण लाइ रिथाबंदी कंदा आहिनि। मिसाल जेकॾहिं असां वटि लेट्स से बलूचिस्तान खां जेको पाणी थो अचे, जेकॾहिं को मुस्तक़िल इन तरह जा वाटर वेज ठहियल हुजनि या जेके आहिनि त उहे बहितर हुजनि, इहो पाणी अचे ऐं निकिरी वञे। इहो हींअर त खणी घणो पाणी आयो आहे, पर नए वहण जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो त दादू वारे डिस्ट्रिक्ट में थींदो रहियो आहे। उनमें जेकॾहिं उनखे प्रॉपर इन तरह जी रिथाबंदी थियल हुजे ऐं लेफ्ट बैंक जे हवाले सां बरसाति जो ठीकु आहे, बरसाति त आई, यकीनन तमामु घणी बरसाति आई, उन खां इनकार न आहे। पर छा इहो मुमकिन न हो त असां वटि वाक़ई इन तरह जा इंतज़ामात या जेके अहिड़ा ड्रेन्स ठहियल आहिनि उहे जेकॾहिं प्रॉपर वर्किंग में हुजनि हा त इहो पाणी आराम सां निकिरी वञे हा। हाणे इहा सूरत हाल आहे त मां हिकिड़ो आम ज़मीदार माण्हू, नंढो या वॾो, उहो माना कुझु नथो करे सघे। उहो मां सवाइ जे त ख़ुदा खां दुआ घुरे त अलाह करे इहो सिज जी रोशनी हिन ते गर्मीअ ते इहो पाणी सुकी वञे, ज़मीन ॻी वञे हिन पाणी खे, त उहो कुझु करे सघे। यकीनन रिथाबंदी जी ज़रूरत आहे। ऐं मां वरी बि इहो ॿीहर सवाल इन जे लाइ थो कयां त जीअं इहो वधीक हाईलाइट थिए त इरिगेशन डिपार्टमेंट किथे आहे, केरु आहे मिनिस्टर ऐं केरु थो हिनखे इन सॼे मामले खे ॾिसे। इन ते ज़रूरु डिस्कस थियणु खपे। ऐं जेकॾहिं माण्हुनि जा हेॾा वॾा क्राइसिस थिया आहिनि त हेल्थ डिपार्टमेंट हुन में छा पियो करे, या असां वटि हॉस्पिटल्स जी हालत इहा आहे त जेकॾहिं को माण्हू बीमार आहे या कंहिं का इमरजेंसी थिए थी त तालके जे हॉस्पिटल्स में, मां इहो तव्हां सां शेयर कंदो हलां। जी डॉक्टर साहब, बदर साहब जेका निशानदेही कई इरिगेशन डिपार्टमेंट जी या हॉस्पिटल्स जो निज़ाम, ठीकु आहे मथे असां ॻाल्हाए नथा सघूं, पर हेठि जॾहिं बि इन क़िस्म जी निशानदेही कई वञे थी पई, पुरमन ॿोॾ मुतासिर मुज़ाहिरो कनि था त उन्हनि ते टेररिस्ट एक्ट तहत FIR रजिस्टर्ड कयूं वञनि थियूं।
ईअं थींदे असां जनरल ज़िया जे दौर में त ॾिठो, आमरियतुनि जे परवेज़ मुशरफ जे दौर में ॾिठो, पर जमहूरी हुकूमत में ईअं थिए अहिड़ो मिसाल असांखे पहिरियों दफ़ो ॾिसण में मिले थो। ॾिसो त इरिगेशन डिपार्टमेंट में जेके हाज़िर कोन हुआ ऑफिसर उन ते एक्शन उन्हनि खयां आहिनि ऐं बहितरी जी गुंजाइश अञा थी सघे थी। मिनिस्टर खे असां ॾिठोसीं सोशल मीडिया ऐं इन मीडिया ते त हू हर जगह मौजूदु हो, पुॼण जी कोशिशि कई, जेका असां टीवी ते बि ॾिठोसीं मुख़्तलिफ़ जॻहनि ते। ऐं जेसि ताईं जेको आहे सो जहिड़े नमूने तबाही थी आहे उनमें माण्हू पाण पंहिंजो सिर बचाए भॼी विया आहिनि। मिसाल हाणे केनशा में अगरि जेके डॉक्टर आहिनि या जेके इरिगेशन डिपार्टमेंट या ॿिया डिपार्टमेंट आहिनि उहे सभु भॼी विया हुआ पंहिंजो सिर बचाई फैमिली समेत। हाणे उनमें तव्हां छा था करे सघो? अहिड़े नमूने सिंध में ॿिए नंढे ते बि ईअं थियो आहे त जिते जेके मुतलिका डिपार्टमेंट्स आहिनि, जुडो शहर आहे ॿुधो पियो आहे। ही जेके FIR डॉक्टर साहब रजिस्टर्ड थियूं आहिनि, तव्हां उनखे कंडेम कयो था? FIR जेके थियूं आहिनि आम माण्हुनि ते जिते हर भरू त FIR दर्ज कोन थियूं, किथे न किथे जिन कोताहियूं कयूं आहिनि उते त थियूं हूंदियूं, उनखे असीं कंडेम छो कयूं? अकॉर्डिंग टू द लॉ सही आहे, उनखे चैलेंज थी सघे थो कोर्ट में या ॿियनि मुतलिका फोरम में वञी सघिजे थो। हिते असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो। डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी, बदर समेजो साहब, एडवोकेट शबीर शर साहब, तव्हांजी बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।